जिन जी असां वरसी महोत्सव मनाए रहा हूँ, सतगुरु बाबा भगत राम साहिब जन जी उहे हिन महिल बि असां सां हिते ई आत्मिक रूप में गॾु साण। सच पुछो त संगीत के तानों में बानों में उहे ई समायल आहिनि, छो जो हिकिड़ो रूप संतन जो भक्ति रूप भी हूंदो आहे, सब कुछ ॼाणंदा आहिनि। हिन महिल भी संगत ॿुधाईंदी आहे कि असां सां गुरु मेरे संग सदा है नाले। असांजा दीपक भाई बिलासपुर उहे ॿुधाइनि पिया कि बाबा भगत राम साहिब जन मुंहिंजे सपने में आया ऐं मूंखे चिल्लाइण लॻा। सच में मां कंहिं ॻाल्हि जे लाइ परेशान हुउमि त मां बाबा जन खे चयोमांनि, बाबा मां ॾाढो दुखी आहियां। त उहो ॾींहुं ख़बर अथव कहिड़ो हुयो? दशमीअ जो ॾींहुं हो, एकादशी खां पहिरियों, हिकु ॿ ॾींहुं पहिरियों। ऐं सतगुरु बाबा भगत राम साहिब दीपक भाई बिलासपुर वारा, जंहिंजो BBR स्टोर आहे सतगुरनि जे नाले ते, मेडिकल जो कमु। त उन्हनि खे चवनि था, छो दीपक तूं दुखी आहे? हा साईं दुखी आहे। हे दुखी न हूंदे, 11 रखंदो आहे? चई न, छो न रखंदो आहे? एकादशी रखंदो पियो। एतिरो ॾिसी उन्हनि जो सुपिनो ॾिठो त अखियूं भरिजी आयूं। ऐं वाकई ॿिए ॾींहुं एकादशी आहे, त उन्हनि वरी उन एकादशीअ जो पालन बि कयो। चओ हरि राम।